हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो हिकिड़े अमरा खे उतरी खई अॼु ताज़ो वाक़ियो पढ़ियो उतरी अमरा खे खई हिकिड़ी औरत को पुछा कई त तव्हांजा मकर ॿुधबान भला तोखे को मकर यादि आहे यादि चवेसि अरे तूं भेड़ा कांधारी खखर में पियो तो भितर हणे वेठा तो पाण में मर्द हूं बजी का तो कोन हेॾो बि खुलियल आहे हेॾो बि खुलियल आहे अहिड़ो मसइलो थियो त कांधारी खखर में पियो तो भितर हणे माईअ खे चए तव्हांजा मकर ॿुधबान ॿुधाए त तोखे कुझु यादि अची माई हरू दाहो के हुन जहिड़ो सुवाल हिन दाहो कूकू वठी कई हे इलाज में तो अधी छा मसइलो आहे छा ॻाल्हि आहे माण्हू जॾहिं मिड़ी आया अच भॼंदा पाचनि त हिन सोचियो भेणा मरी वियासीं चे मां तोखे छा चयो चे अचनि था न मुंहिंजा सभई मिट माइट हिननि खे चवां थी त हिन मुंहिंजे इज़त में हथ विधा पटका पेरनि ते इलाज बसि मां बसि कई सुवाल को जहिड़ो ख़ुदा खे मन मां सुवाल मूं हथ पटिया त थॾे जो थॾे ते हिन जो इलाज कया थॾे जो थॾे ते बाल्टी पई माई वरी सॼी मथे ते हारी लिगन ते हमरा ते सॼो ॿिया पाता अची ये वेचारी जुल्का भी भरे चे छा मसइलो आहे चे हे वेचारो नेक शरीफ हो मां खूह में किरी पियुमि हिन मूंखे ॿाहिरि कढियो आहे लटा मुंहिंजा पिसी विया या हमरा साह पटियो मां ये पुछियो त ॾे ख़बर अॻिते ॿुधायां चे मां बसि या मां हे त छोड़ो मां सुवाल कयो मां जेकॾहिं चएं वाकई त मां त थी वञा बुझ बुझ यो पुराणो दौर हो यो पुराणो दौर हो जॾहिं माई नौकरियूं न कंदियूं नथो ॻाल्हाए मां सम्झी में चुपी थी रहे अल्लाहु अकबर रब करीम शन तोखे मूंखे क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन